MCTC मॉडल ट्रायल कोर्ट बदीन में 5 साल अॻु ज़मीनी तकरार तां क़तल थियल 2 ॼणनि मिस्री खोसो ऐं अब्दुल ख़ालिक खोसो जे क़तल केस जी ॿुधणी थी, जंहिंमें अदालत जे जज क़तल केस साबित थियण ते 3 जवाबदारनि शेर मोहम्मद खोसो, अज़ीम खोसो ऐं अयूब खोसो खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी, जॾहिं त केस मां 4 ॼणनि हाजी मोहम्मद खोसो, अब्दुर्रहमान खोसो, हैदर खोसो ऐं हकीम खोसो खे बाइज़्ज़त बरी करे छॾियो। वाज़े रहे त 2014 में मॉडल थाणे जे हद में ॻोठ हादी चाकर खोसो में ज़मीनी तकरार तां झेड़े जे नतीजे में 2 ॼणा मिस्री ऐं अब्दुल ख़ालिक खोसो क़तल थिया हुआ। अहिड़ो केस इस्माइल खोसो जे फ़रियाद ते بدين मॉडल थाणे ते दाख़िल थियल हो।